सदर आरिफ अलवी आइन टोड़े रहियो आहे। मथस 2 केस ठहनि था। हिकु केस बेतमादी वक़्तु असेंबली टोड़ण ऐं ॿियो केस आइन मुताबिक़ क़ौमी असेंबली जो इजलास न घुराइण जो थींदो। आइन में लिखियल आहे त हर हाल में 29 फरवरी ते असेंबली जो इजलास घुराइणो आहे। हुकूमत साज़ी जे अमल में हिन ते को फ़र्क़ नथो पवे। जेकॾहिं सदर आइन ते अमल नथो करे त स्पीकर अमल कंदो। आसिफ अली ज़रदारी सदर चूंडजण खां पोइ समूरा गवर्नर पाण मुक़ररु कंदो। फ़िलहाल गवर्नर जे हवाले सां को फ़ैसिलो नाहे थियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं हुन समेणाए त शहबाज शरीफ जी वज़ीर आज़म बणजण ख़िलाफ़ सुन्नी इतिहाद काउंसिल संदसि वोट घुरियो ई नाहे ऐं न ई हिननि खेसि कन्विंस करण जी कोशिश कई। पीटीआई न पंहिंजी ग़लती तस्लीम कनि था न आइन जमहूरियत ऐं निज़ाम खे मञनि था। असांखां ग़लतियूं थींदियूं आहिनि त असां तस्लीम कंदा आहियूं, पर सभ खां वधीक ग़लतियूं जंहिं शख़्स खां थियूं वो अडियाला जेल में आहे ऐं हू अॼु बि ग़लती तस्लीम नथो करे। इदारनि खे पंहिंजी हदुनि में रही कमु करणो पवंदो ऐं सियासतदाननि खे हिक ॿिए जी इज़त करणी पवंदी। आइन में किथे नाहे लिखियल त ऐवान अणपूरो हुजे त इजलास नथो घुराए सघिजे। निगरान वफ़ाक़ी हुकूमत क़ौमी असेंबली जे इफ़्तिताही इजलास बाबति समूरियत सदर आरिफ अलवी जे एतिराज़नि जो जवाबु ॾेई छॾियो। सदर खे फ़ैसिले ते नज़रसानी जी दरख़्वास्त। जवाब में चयो वियो आहे त सदर जो सवाबदीद ऐं इस्तेहक़ाक़ ई आहे त आर्टिकल 91 तहत इजलास रोके सघे। सदर सिर्फ़ आर्टिकल 54 तहत मामूल जे इजलास खे रोके सघे थो। ही मामूल वारो न गैर मामूली इजलास आइनी घुर्ज आहे। सदर आइन मुताबिक़ क़ौमी असेंबली जो इजलास तलब करे। निगरान वज़ीर आज़म क़ौमी असेंबली जो इजलास घुराइण लाइ सदर खे ॿीहर एडवाइज़ उमाणे छॾी। एडवाइज़ में चयो वियो आहे त आइन तहत चूंडुनि जे 21 ॾींहनि अंदरि इजलास घुराइण आइनी डेडलाइन आहे। सदर आइन में दाख़िल डेडलाइन मुताबिक़ क़ौमी असेंबली जो इजलास घुराए। सदर तरफ़ां इजलास न घुराइण ते क़ौमी असेंबली जो इजलास सॾाइण जा मुतबादिल इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। निगरान वज़ीर आज़म क़ौमी असेंबली सेक्रेटेरिएट खे आइनी डेडलाइन गुज़रण ते इजलास सॾाइण जो इख्तियार बि ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन 1 मार्च ते सदारती चूंडुनि जो शेड्यूल जारी करण जो ऐलान करे छॾियो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त आइन मूजिबि क़ौमी असेंबली जो इजलास 29 फरवरी ताईं थियणु ज़रूरी आहे। 29 फरवरी 2024 ते समूरियूं असेंबलीज़ वजूद में अची वेंदियूं। 1 मार्च ते सदारती इलेक्शन जो शेड्यूल जारी कयो वेंदो। आइन तहत नामज़दगी कागज़नि जमा करण लाइ हिकु ॾींहुं मुक़ररु कयो वेंदो। तजवीज़ कयल प्रोग्राम मुताबिक़ 2 मार्च ॾींहं जो 12 वॻे ताईं उम्मीदवार कागज़ जमा कराए सघंदा। सदारती उम्मीदवार अॼु ई इलेक्शन कमीशन इस्लामाबाद ऐं सूबाई ऑफिसनि मां हासिल करे सघनि था ऐं उम्मीदवार कंहिं बि प्रिज़ाइडिंग ऑफिसर वटि नामज़दगी कागज़ जमा कराए सघंदा। सैयद मुराद अली शाह सिंध जो टियों भेरो वॾो वज़ीर बणिजी वियो। गवर्नर हाउस में मुनक़िद हलफ़ बरदारी तक़रीब में गवर्नर कामरान टहसोरी वॾे वज़ीर खे हलफ़ खणायो। तक़रीब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ख़ासि तौर शिरकत। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर फरियाल टालपुर, स्पीकर अवैस कादिर शाह, शर्जील इनाम मेमण, नासिर हुसैन शाह, आज़रा पेचूहो, आगा सिराज दुरानी, मुकेश कुमार चावला समेत ॿियनि पीपी अॻवाननि मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ारतकारनि जी बि शिरकत। सैयद मुराद अली शाह मजमूई तौर ते सिंध जो 5वीं वॾो वज़ीर आहे। सिंध जे चूंडियल वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हलफ़ खणण खां पोइ उहिदो संभाले वरितो। सर्विसिस जनरल एडमिनिस्ट्रेशन कोऑर्डिनेशन खाते तरफ़ां नोटिफिकेशन जारी। सैयद मुराद अली शाह जी हलफ़ खणण खां पोइ निगरान काबीना टुटी वई। सिंध जे गवर्नर कामरान टहसोरी सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं फरियाल टालपुर जी मुलाक़ात। गरियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़यालनि जी ॾेवट। गवर्नर जी सैयद मुराद अली शाह खे वॾो वज़ीर चूंडजण ते वाधायूं। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाई ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में सदारती रेफरेंस ते ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराहीअ में 9 रुकनी बेंच ॿुधणी कई। अदालती मुआविन जस्टिस रिटायर्ड मंसूर मलिक दलील ॾिना आहिनि त FIR ते जांच इहो चई बंदि कई वई त जवाबदारनि खे ट्रेस नथो करे सघिजे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केस में जवाबदार नामज़द न हो। केस जो रिकॉर्ड 8 अगस्त 1977 ते ॿीहर जांच लाइ वरितो वियो। ॿीहर जांच लाइ मैजिस्ट्रेट खां लिखत में इजाज़त न वरिती वई हुई। केस जो रिकॉर्ड बाद में वरितो वियो ऐं जांच अॻु ई ॿीहर शुरू कई वई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुप्रीम कोर्ट में मौजूदु रहियो।
शहीद जुल्फकार अली भुट्टो जो ट्रायल न अदालती क़त्ल थियो हो। अदालत में वकीलन सबूतन जा पहाड़ पेश कया आहिनि। क़ाइदे अवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो असांखे अवाम खे इंसाफ़ मिलंदो वकील साबित करण वारा आहिनि त शहीद भुट्टो जो ट्रायल न अदालती क़त्ल थियो हो। तारीख़ दुरुस्त करण लाइ पहिरियों क़दम शहीद भुट्टो रेफरेंस जो फ़ैसिलो हूंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। सदर वटि क़ौमी असेंबली जो इजलास घुराइण जो अख़्तियार हाणे नाहे रहियो। इजलास पाण मुरादो 29 फरवरीअ ते थींदो। आइन सां रांदि खेॾी पई वञे। सदर आरिफ अलवी इजलास न घुराए हिकु भेरो ॿीहर आइन जी भञकड़ी करे रहियो आहे। नून लीग सेनेटर इसहाक डार जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त बलूचिस्तान असेंबलीअ जी सुभाणे हलफ़ बरदारी बैदि पीपुल्स पार्टी ऐं नून लीग गॾिजी वॾे वज़ीर ऐं ॿियनि उहिदेदारनि जो फ़ैसिलो कंदियूं। असां चाहियूं था JUI समेत सभिनी खे गॾु खणी हलूं। सुभाणे नून लीग जी पार्लियामानी पार्टी जो इजलास थींदो, जंहिं बाद नवाज़ शरीफ़ जूं कुझु मसरूफ़ियतूं आहिनि ओॾांहुं हलियो वेंदो। शहबाज शरीफ़ सुभाणे राति इत्तेहादियुनि जे मान में डिनर ॾींदो। रावलपिंडी जी एहतसाब अदालत 190 मिलियन पाउंड करप्शन केस में PTI बानी ऐं बुशरा बीबी ते फर्द जुर्म लागू करे छॾियो। एहतसाब अदालत जे जज नासिर जावेद अडियाला जेल में केस जी ॿुधणी कई। अदालत वञी जवाबदारनि जी मौजूदगी में फर्द जुर्म पढ़ी ॿुधाए। जवाबदारनि पारां ॾोह मञण खां इनकार। बुशरा बीबी खे बनीगाला मां अडियाला जेल मुंतक़िल कयो वियो। अदालत केस जी ॿुधणी 6 मार्च ताईं मुलतवी कंदे। केस जी 58 शाहिदनि मां 5 शाहिदनि खे बयान रिकॉर्ड कराइण लाइ तलब करे वरितो। पीपुल्स पार्टी ऐं नून लीग पारां असां जूं सीटूं घुरण गैर आइनी अमल आहे। PTI सेनेटर्स जो सेनेट में एहतजाज ऐवान जी कार्रवाईअ जो बाइकाट। PTI मेंबरनि जेलनि में क़ैद औरतुनि जे हक़ में प्ले कार्ड खणी एहतजाज कयो ऐं चेयरमैन जी डाइस जो घेराव कयो। लीगी सेनेटर सादिया अब्बासी जो मुबैना दांदीअ ते चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा जो मुतालबो। डिप्टी चेयरमैन मिर्ज़ा आफरीदी इजलास जुमे ताईं मुलतवी करे छॾियो। क़ौमी असेंबली में सुन्नी इतिहाद काउंसिल जी ख़ासि सीटुनि जो फ़ैसिलो अॼु बि न थी सघियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में सुन्नी इतिहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि जे मामले जी ॿुधणी पीपी जे वकील फारूक H नाइक चयो आहे त इलेक्शन कमीशन खे फ़ैसिलो करणो आहे त सुन्नी इतिहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं मिली सघनि थियूं या न। नून लीग अॻवान आज़म नज़ीर तारड़ दलील ॾिना त सुन्नी इतिहाद काउंसिल हिकु बि सीट नाहे खटी। हिन जमायत में कुझु आज़ाद मेंबरनि खे गॾु करे कीअं मख़सूस सीटूं ॾेई सघजनि थियूं। ही अहिड़ी जमायत ज़रिए आया आहिनि जंहिंखे अवाम रद्द कयो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त हिन मामले खे इलेक्शन कमीशन ते छॾे ॾियो। उन ते आज़म नज़ीर तारड़ चयो त ही सियासी न कानूनी मामिलो आहे। इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ट के 5 साल मुकम्मल थियण ते निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक आखड़ जो पैगाम। निगरान वज़ीर आज़म जो चवण त असां पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज जी पेशेवरानी महारत ऐं अज़्म खे ख़िराज तहसीन पेश करियूं था, जंहिं अॼु जे ॾींहुं भारत जी दावाउनि खे कूड़ो ऐं ग़लति साबित करे पंहिंजी ऑपरेशनल बरतरी जो अमली मुज़ाहिरो कयो। पाकिस्तान हिकु अमन पसंद मुल्क आहे जेको पंहिंजी ख़ुदमुख्तियारी ऐं हितेरी सालमिया जे तहफ़ुज़ लाइ पुरज़म आहे। असां कंहिं बि अगराई जो भरपूर जवाब ॾींदासीं। अमेरिका हिकु भेरो ॿीहर चूंडुनि में मुबैना धांधली जी जांच जो मुतालबो करे छॾियो। परॾेही खाते जे तर्जुमान मीथियो मिलर चयो आहे त जल्द खां जल्द जांच अॻिते वधंदी ॾिसणु चाहियूं था। हू कंहिं बि पार्टी सां गॾु न आहिनि। चूंड धांधली जी जांच जो एतिराम कयो वेंदो। अहिड़ी हुकूमत हुजणु घुरिजे जेका अवाम जी तर्जुमानी करे। अमेरिका पाकिस्तान में नई हुकूमत जी जोड़जक जी कोशिशुनि खे क़दर जी नज़र सां ॾिसे थो। इलेक्शन कमीशन कराची जे क़ौमी असेंबली जे 3 तकनि NA 237, NA 239 ऐं NA 241 जे नतीजनि ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। दरख़्वास्त गुज़ारनि खे इलेक्शन ट्रिब्यूनल सां राब्तो करण जी हिदायत। शहदादपुर भरिसां ॻोठ बचल बागराणी साम्हूं शाहपुर माइनर खे 2 हंधनि तां 15 फुटनि जा घारा पइजी विया। 50 एकड़नि ते कणिक समेत ॿियो पोखियल फसल पाणी हेठि अची वियो। इतला बावजूदि आपाशी अमलो घारो बंदि करण लाइ तहरुक न वरितो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करणु ॿुधनि।